नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी अवामी तहरीक ज़िले ठठे जे अॻुवाण पारां सिंध में गैर मक़ामी माण्हुनि खे डोमिसाइल जारी करण वारे मामले समेत ॿियनि सिंध दुश्मन पॉलिसियुनि ते क़ौमी अवामी तहरीक ठठे जे अॻुवाण आज़ाद खुश हक़ नवाज़ लाशारी ऐं यासिर जाखरो ॿियनि क़ौमी अवामी तहरीक ठठो जे अॻुवाण अवामी प्रेस क्लब ठठो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त डोमिसाइल जिते ॿारहं सूबनि जा माण्हू हिते अची करे उन्हनि खे जाली डोमिसाइल जेको हिते क्लार्क या हिते जा मुख़्तलिफ़ जेका असांजा MP या MNA साहब या उन सां गॾो गॾु DC साहब या माण्हू जेका हिते रहनि था ऐं उन्हनि जी सिफ़ारिश ते उन्हनि खे डोमिसाइल जेको आहे उहो तयारु करे ॾियनि था या उन्हनि जो तयारु करायो थो वञे। असीं सिंध जा बाशूर माण्हू जेका बि आहियूं उहे हिन वक़्तु पंहिंजो इन रिजेक्ट था कयूं। अहिड़े जाली डोमिसाइल ते जेका माण्हू मुख़्तलिफ़ सूबनि जा आहिनि जेका हिते जाली डोमिसाइल ते हिते ड्यूटियूं कनि पिया, सरकारी नौकरियूं कनि पिया ऐं पंहिंजो रिहाइश कनि पिया। ऐं असां इहो वस वारनि खे अपील था कयूं त इन्हनि जो फौरी तौर ते इंक्वायरी थियणु खपे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।